बिस्मिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व खालिक़ व राज़िक़ुनल करीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या अरबी या अजमी या क़रशी या मुहम्मद या रसूलल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। असांजा ख़ुसूसी मेहमान ज़ेर सदारत पीर तरीक़त रहबर शरीयत मंबअल उलूम वल मारिफ़ा हज़रत क़िबला सय्यदी व मुर्शिदी सैयद क़िबला बाबा साईं सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी दामल्लाहु ज़िल्लहु तआला अलैना मशहूर मरूफ शनाख़ान मुस्तफ़ा बल्कि बेहतरीन नवाब शाह शहरजा मोहतरम व मुकर्रम जनाब मोहम्मद अफजल बंभरो साहब, प्यारी जमात दोस्तों बुजुर्गों उलमा अहले सुन्नत जा नौजवानों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। हमद सलात खां बाद अर्ज करण जो मकसद हुआ चंद मारूज़ात लिहाजा टेम जी किल्लत अमा के ख़बर बहराड़ी जा दोस्त वेठा आयो, काफ़ी सारो टेम बिल्कुल गुजरी चुको है। खोड़ सारा उलमा किराम भी आबे तशरीफ़ फरमाती चुका है। इंतहाई मुख्तसर टेम जे अंदर चंद मारूज़ात अर्ज करे साईं जन 11 मिनटन जो हुक्म फरमायो आ गौसे आज़म दस्तगीर बादशाह रज़ियल्लाहु तआला अन्हु जी निस्बत सा बस आयत करीमा जो तर्जुमो ऐं मुख्तसर तशरीह अवां जे ख़िदमत आलिया में अर्ज करे पोइ इंशाअल्लाह ताला साईं जन जे हवाले में कंदासीं। अव्वल अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा गुलामो, अल्लाह जी ज़ात बा बरकात इरशाद फरमायो, अला खबरदार इन्न बेशक औलिया अल्लाह जेके अल्लाह जा औलिया आहिन वलीउल्लाह आहिन ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कि जेके अल्लाह जा वली आहिन उन्हनि खे ला खौफुन हिका माज़ी बेवा आइंदा ज़मानो मुस्तक़िल। अल्लाह फरमायो यानी गुज़रियल ज़माने ते जेको हाणे ज़मानो अचण वारो आ, हिकु ओह ज़मानो जेको गुज़री चुको। मसलन मिसाल दी करे समझाया, अज गालिबन तकरीबन 257 या 58 पेट्रोल लीटर हां अवां असां खे खौफ आ, खुदा ना वास्ता खौफ आहे इन ॻाल्हि जो, यानी कि सुभाणी मिसाल तौर 300 रुपया थींदो, खौफ आहे न ॻाल्हायो, समझो था। ऐं जेको कुछ थी चुको उन जो वरी इंसान खे दुख हूंदो आहे। मसलन मरहूम मगफूर जनाब हाजी शाहनवाज रहमतुल्लाह तआला अलैहि अवां असां खां जुदा थिया, समझो था। यानी इन ॻाल्हि जो अवां असां खे दुख आहे। यो लंबो बहस आहे, माज़ी में वेंदासीं त माज़ी करीब माज़ी बैद माज़ी इस्तिमरारी माज़ी शकी माज़ी तमनी तमाम लंबो बहस थी वेंदो, लिहाज़ा टेम जी किल्लत आहे मुश्किल में अर्ज़ कयो। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कि गुज़रियल ज़माने जो न खौफ न ईंदड़ ज़माने जो उन्हनि खे दुख आहे। औलिया अल्लाह खुदा जा कामिलीन अकमलीन बाला जेके आहिनि औलिया अल्लाह आहिनि, उन्हनि खे न खौफ न गम आहे। अल्लाहु अकबर, कुर्बान वञा अल्लामा गुलाम रसूल शहीदी साहब रहमतुल्लाह तआला अलैहि तिबयानुल कुरान में अंदर पाण फरमाइन था, रब्बे करीम जे ज़ात व बरकात इरशाद फरमायो, सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह तआला अलैहि महमूदुल उलमा हजरत मौलाना सरदार रहमतुल्लाह तआला अलैहि जेड़ा जान लिखी वया पाण फरमाया जनमल अयाज महमूद रहमतुल्लाह तआला अलैहि संगल संदन सुल्तान हुयो, बादशाह हुयो के सफर ते रवाना हुया, हलंदा हलंदा के एड़े इलाके में पहुंचा, उठ जे मथा सवार हुया, उठ जे मथा सवार हुया, सवारी हुई, सवारी जे मथा कुछ सामान हुयो, पाण उन सामान जे गंढड़ीअ खे के तरीके सां छिन्यो। यो जो सामान हुयो सामान किरी पयो, किरण खां बाद में सामान टिड़ियो, सामान कचारी पा कयो, बस हथ कढा, सामान जो टिड़ियो
पाण फरमायूं हर फ़कीर के हर ख़लीफ़े के अॼुकल्ह ख़लीफ़ा हूंदा आहिनि मुझेड़ा हड़ खाऊ ॻाल्हायो नथा हूंदा आहिनि हक़ीक़ी भी हूंदा आहिनि त खाऊ भी हूंदा आहिनि हर पासे मुझो नज़र आ सभई माल मेड़ण में लगा पाण फरमाऊं जेको कुछ तव्हां मेड़ियो जंहिंखे जेका शइ हथ अचे सा उन जी आ जंहिंखे जेका शइ हथ अचे सा सभु ॻाल्हायो सा उहा शइ उन जी आ सभु माल मेड़ण में पूरा थिया अयाज़ रहमतुल्लाह तआला अलैह हाय हाय सुल्तान वक्त जे सुल्तान वक्त जे मुहद्दिस वक्त जे मुहक्किक रहमतुल्लाह तआला अलैह में हथ पइजी विया पाण फरमायूं फ़कीर अयाज़ जी मुंहिंजा साईं सभिनि खे मूं इजाज़त ॾिनो आहे अल मुख़्तसिर सामान जेको किरियो आहे हथ कयो मेड़ियो जंहिंखे जेका शइ हथ अचे सा उन जी आहे पाण फरमायूं भली ॿिया मेड़ियल सामानो मेड़ियल दुनिया जा ज़र दुनिया जूं मिल्कतूं दुनिया जा महलात ॿिया मेड़ियल मूंखे अहिड़ी खपो जंहिंजो जेका शइ आहे जेका मिल्कत आहे बादशाही आहे अल्लाह जी आहे जंहिंखे अल्लाह मिलियो तरी अल्लामा गुलाम रसूल साहिब रहमतुल्लाह तआला अलैह पाण फरमायो दुनिया जे पोयां दुनिया जे माण्हुनि जे पोयां मुनाफ़िक़तूं करे अव्हां केॾमहिल कंहिंजे पोयां आयो केॾमहिल कंहिंजे पोइ लॻायो उन हक़ीक़ी ख़ालिक़ मालिक जे पोइ लॻ थियो जंहिंजो रब तंहिंजो संभाल पाण फरमायूं त पोइ गौसुल आज़म रहमतुल्लाह तआला अलैह जोड़ो जवान हुयो जेको तुंहिंजो बि पीर आहे मुंहिंजो बि पीर आहे पीरनि जो बि पीर आहे ॿिया त सभु पीर आहिनि अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु तआला अन्हु जेको पीरनि जो बि पीर आहे गौसे आज़म सब थी सकान था साली पैदा है खड़ो अल्लामा शाह अहमद रजा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह आला हजरत जा पैरोकारो पाण फरमायूं अब्दालियत गौसियत सब हुंदा विलायत जा दर्जा है मुख्तलिफ पाण फरमायूं गौसे आज़म फकत हिक्का जेको पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी आ उन मकाम ते ॿियो कोई भी नथो पहुची सके तॾहिं त मुंहिंजे प्यारे प्री दोस्त हजरत अल्लामा शाइर अहले सुन्नत से मौलाना करीम बख्श मशहूरी साहब जो सुभान अल्लाह सलात पढ़ो तो ॿुधायां सल्लल्लाहु अलैका या ए बोलियूं लोलियूं तव्हांखे इरशाम साहब ॿुधाईंदो चो सुभान अल्लाह मुंहिंजो गौसुल आज़म हिकु यकीदो मुंडिया ते टिकवा पयो फैज़ हले घर घर में दस्तगीर जे आलू नजर में जोर सा सुभान अल्लाह नथा चो बुलंद आवाज़ सां चो सुभान अल्लाह अर्ज करण जो मकसद हुआ त ॿिया सभई पीर हूंदा पर पीरन जो पीर रोशन ज़मीर हजरत क़िबला सैयदना व मुर्शिदना पीरन जा पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु तआला अन्हु फकत हिक आहिनि गौसे आज़म जे मक़ाम ते फ़ाइज़ आहिनि ॿिया सभु पीर आहिनि हे पीरन जो पीर आहे इवें शान कहंदा होसी जिवें मेरे पीर दा वली भी मन दे सिर ते कदम दस्तगीर दा इवें शान कहंदा होसी बगदाद वाला साईं है मुर्शिद जहान दा मुहय्यदीन बन के आया मुहाफिज कुरान दा हर गिज़ल में कू है खतरा मुनकर लकीर दा इवें शान के दा होसी जिवें मेरे पीर दा